सराड़ी भरसा गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल शाइनत बुखारी में सिंध टीवी नेटवर्क के मजहबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशियत के सॾ ते सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि शागिर्दियाणियुनि टोपियूं अजरक ऐं सकाफ़ती वेस पेरे सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। जो अज प्रोग्राम गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल शाइनत कल्चर जे मल्हायोसीं, माशाल्लाह सुठो प्रोग्राम रहियो। इंशाल्लाह अॻे हर साल भी असां इहे प्रोग्राम मल्हाईंदा रहंदासीं। असांजे हिन शाइनात में हे असांजे सिंध गवर्नमेंट जेको आहे हीउ सोलर सिस्टम ॾिनो आहे, उनजा बि असां थोराइता आहियूं। अॻिते बि कोशिशि कंदासीं त अञा अहिड़ा वधीक प्रोजेक्ट वठी हिन स्कूल खे, हिन ॻोठ खे, हिन दरगाह खे अञा बि अॻिते जेको आहे खणी वधाईंदासीं। कल्चर डे जेको असां हर साल मल्हाईंदा रहंदा आहियूं, उहो असां शाइनात बुखारी जे नाले सां असांजो जेको स्कूल आहे उन में हिन बुज़ुर्ग जी दुआउनि सां इलाही भलाई ऐं महिरबानी सां अॼु असां ॾाढो सुठो ॾींहुं मल्हायो आहे। जेकी सिंध जी तारीख़ आहे उहा 5000 साल पुरानी तारीख़ आहे ऐं असांजी जेकी सिंधी ज़बान आहे उहा दुनिया जे 7200 ॿोलियुनि मां 5 नंबर ते वॾी ॿोली आहे। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो अल्हम्दुलिल्लाह शाइनात बुखारी जे हाई स्कूल में हिकु पुरवकार तक़रीब, हिकु निज बहिराड़ी ते हिकु पुरवकार तक़रीब थी, जंहिंमें सिंधी सकाफ़त जूं कुझु शयूं पेश कयूं वियूं। तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम बि लॉन्च कयो वियो। असां सकाफ़त जो ॾियारो मल्हायो ऐं हुनमें असां हिकिड़ी एग्ज़िबिशन रखी, जंहिंमें असां पंहिंजे कल्चर जे हिसाब सां जेके असांजी शयूं हुयूं उहे असां रखियूंसीं। असां हर साल वांगुरु हिन साल बि तमामु बहितरीनु ॾियारो सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। अॼु असांजे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल शाइनात में प्रोग्राम थी गुज़रियो ऐं ॿारनि ॾाढो एंजॉय कयो। मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त मां सिंध में पैदा थियो आहियां। चाहींदुसि त पंहिंजे मुआशरे खे सुधारे, पढ़ाई ते ध्यानु ॾिए, तंहिं करे असांजे करे हीउ साईं प्रोग्राम कयो आहे ॿारनि जे लाइ। जॾहिं त सकाफ़ती तक़रीब में स्कूल जा उस्ताद बि टोपियूं अजरक पेरे शरीक थिया ऐं तक़रीब में आयल ख़ासि महिमाननि खे स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां सिंध जी सकाफ़ती सुकड़ी अजरकनि टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़, सराड़ी।